कंबर खां ॾिसूं था नियाज़ हुसैन तोनियो जी रिपोर्ट। कंबर पूरे मुल्क जी कंबर में भी 21 रमज़ान मौलाए कायनात हज़रत अली सलाम जी शहादत जो ॾींहुं वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। मरकज़ी मातमी जुलूस अल हुसैनी इमाम बारगाह हर हुसैनी इमाम बारगाह खां सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं सैयद मुजाहिद हुसैन शाह जी अॻवानी में कढियो वियो। जुलूस पंहिंजी रिवायती रस्तनि खां थींदो शहदाई चौक ते पहुतो, जिते जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। जुलूस में अक़ीदतमंदनि तरफ़ां वॾी अंग में शिरकत करे ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी कंदे पंहिंजी मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो। इन मौक़े ते सैयद मुजाहिद हुसैन शाह चयो त मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मुसलमाननि जे लाइ मशले राह आहे। असां मुसलमान संदनि ॾसियल वाट ते हलूं जीअं पंहिंजे हिन दुनिया ऐं आख़िर खे संवारे सघूं। जॾहिं त पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ।